हाणे जेको उहिदो थो अचे उहो तमामु वॾो अहम उहिदो आहे ऐं इन जे लाइ मां ईअं चवंदुसि ऐं मूंखे ख़ुशी बि आहे जो हीउ जेको उहिदो उहिदे जे लाइ जंहिं माण्हू जो नालो मुंहिंजे नज़रनि ते अॻियां आयो आहे उहो जेको उहिदो आहे तमामु हिकु लाइक़ु माण्हू खे ऐं सिलेक्टिव माण्हू खे ॾिनो वियो आहे जो हू हिन नंढी उमिरि में हुन एॾो वॾो स्ट्रगल कई आहे, एॾो वॾो कमु कयो आहे, एतिरो घणी महिनतुनि कई आहे जो सॼी सिंध में एज़ाज़ सां हुनजो नालो वरितो वेंदो आहे। तमामु घणी महिनत कई अथई, बहितरीनु आर्टिस्ट, बहितरीनु तबियत जो मालिक, बहितरीनु दोस्त। गोला आर्ट अकेडमी जे सदर जो उहिदो जेको ईंदड़ साल जे लाइ सिलेक्ट वियो आहे उहो आहे दाद मोहम्मद बलोच साहब। दोस्तों तव्हां ॿुधो हूंदो इंसान जी जेको जिस्म आहे इंसान जो उनजी रीढ़ जी हॾी हूंदी आहे जंहिंजो सॼी